रहमान भाई मुंहिंजो वॾो मुंहिंजो सीनियर गुलाम मुस्तफ़ा जोरी साहब, हिन स्कूल जो हेड मास्टर साईं अब्दुल्ला खोखर साहब, मुंहिंजा तंज़ीमी कुलीग्स साईं अहमद अली बाबू, साईं हबीब रहमान खान गिरोही, हिन स्कूल जा उस्ताद, मदरसे स्कूल जा उस्ताद, बाक़ी शरीक थींदड़ सभिनी दोस्तनि खे मुंहिंजो सलाम। कॾहिं कॾहिं चाहींदे बि अल्फाज़ साथ न ॾींदा आहिनि। हे जेका मोहबत मूंखे हिन स्कूल जे तरफ़ां, हिन स्कूल जे उस्तादनि जे तरफ़ां, हे जेको प्यार, हे जेका मोहबत मूंखे मिली आहे, हिन ते मां तहे दिलि सां शुक्रगुज़ार आहियां दोस्तनि जो। पाण इंतिहाई नाचीज़ इंसान आहियूं। जेको कुझु असां खां पुॻो उस्तादनि जी ख़िदमत असां कईसीं, इन ख़िदमत जो जेको असांखे जज़्बो मिलियो, जेको असांखे जुनून मिलियो, यकीनन उहो असां पंहिंजे सीनियरनि खां सिखियोसीं। पेटलफ इंतिहाई वॾी तंज़ीम आहे, वॾी जमायत आहे, तमामु क़ाबिल एतिराम शख़्सियतनि सां भरी पई आहे, जिन खां असां सिखियोसीं। जेके वॾा नाला आहिनि, जिन उस्तादनि जी ख़िदमत कई, साईं हबीबुल्लाह चांडियो, साईं असांजे हबीब रहमान जो वालिद साहब, साईं असांजो अब्दुर्रहमान चंडू साहब, कामरेड मोहम्मद आलिम खोखर साहब, सिंध लेवल ते जिन सियासत कई, साईं लियाकत अदर साहब, रफ़ीक जरवार साहब, इंतिहाई क़ाबिल एतिराम शख़्सियतूं, जिन जो पंहिंजे पंहिंजे हवाले सां इंतिहाई हिकिड़ो वॾो किरदारु रहियो। उन्हनि खां असां सिखियासीं। पोइ उहा शइ असां वरी उस्तादनि ते मुंतक़िल कई। पंहिंजो जेको हाल हुयो, यकीनन पेटलफ तंज़ीम तमामु एशिया जी वॾी तंज़ीम आहे। असां बि उस्ताद जी ख़िदमत कंदे हिकिड़ी शइ जंहिं ते असां फ़ख्रु करे सघूं था, त असां जेको असां फ़र्ज़ु आहे थिए पियो, जेको कुझु असां कयोसीं, पर हिकिड़ी शइ असां कई आहे। असांजी पेटलफ जेका ज़िले में ड्राइंग रूम जे अंदरि हुई, उन पेटलफ खे असां कढी उस्तादनि जे दर ते आंदोसीं, उन तंज़ीम खे कढी असां रोडनि ते आंदोसीं। मतिलब में पेटलफ जा फ़ैसिला ड्राइंग रूमनि में थींदा, ॿार उस्तादनि खे ख़बर कोन हूंदी पेटलफ छा आहे। असां ज़िले ते तालुके लेवल ते वॾियूं वॾियूं शख़्सियतूं हुयूं, जिन जो किरदारु हुयो। जीअं मां नाला खयां, तव्हांजे वारह जे अंदरि कामरेड मोहम्मद आलिम खोखर खे कोई बि नथो विसारे सघे। इहे शख़्सियतूं हुयूं, उन्हनि खां असां पिरायोसीं। इनजे करे हाणे रिटायर्ड त ज़ाहिर आहे, हिकिड़ो फितरी अमल आहे। 60 साल पूरे थियण खां पोइ सरकार घर जो रस्तो ॾेखारे थी, जीअं साईं ख़िदमत अली फरमायो। पर हिकिड़ी हवाले सां वरी मां ख़ुशि नसीब आहियां त जेकॾहिं मां वञा थो त मूंखे इहा मायूसी कोन्हे त हाणे पेटलफ अलाए काॾे वेंदी। इन हवाले सां मां मुतमइन आहियां। पेटलफ जे अंदरि जेके दोस्त असां सां गॾु रहिया आहिनि, खान गिरोही जी सूरत में, सिराई हबीब जी सूरत में, साईं अहमद अली बाबू जी सूरत में, तव्हां यकीन रखो त पेटलफ महफ़ूज़ हथनि में आहे। इन्हनि मां वरी जेके पंहिंजो ख़िदमत में ईंदा, त यकीनन सिकंदर विर्क बि विसरी वेंदो, त कामरेड मोहम्मद आलिम खोखर बि विसरी वेंदो। हे असांजा दोस्त, हिननि में जज़्बो ॾिसां थो, हिननि में जुनून ॾिसां थो, हिननि में मोहबत ॾिसां थो। यकीनन उस्ताद खे उहा ई मोहबत मिलंदी, उहो ई प्यारु मिलंदो, उहा ई ख़िदमत मिलंदी जेका असां कई आहे। अञा बि उमेद आहे त अञा वधाईंदा। हिकु दफ़ो ॿीहर अलीअ साहिब स्कूल जे उस्तादनि जो, पूरे संगत जो मां तहे दिलि सां शुक्रगुज़ार आहियां। जंहिं मुंहिंजे कैरियर दौरान कॾहिं मूंखे महसूसु न करायो त हे अलीअ साहिब स्कूल वारा तालुके जो स्कूल आहे, पर उन्हनि हमेशह इहो महसूसु करायो त हे कंबर तालुके जो स्कूल आहे। मुंहिंजे रिटायरमेंट खां पोइ बि हे मोहबतूं मूंखे अर्पे। मूंखे ईअं सम्झो त पंहिंजो आशिक़ बणाए छॾियो अथऊं। असां आशिक़ अॻ में बि हुयासीं। पोइ हिन वक़्तु हाणे साईं अब्दुल्ला खोखर हेडमास्टर आहे, पर जॾहिं साईं मोहम्मद हुसैन गिरोही हेडमास्टर हो, तॾहिं बि मूंखे साॻियूं मोहबतूं मिलियूं। जॾहिं साईं ख़ुदाबख़्श हेडमास्टर हो, तॾहिं बि साॻियूं मोहबतूं मिलियूं। इहे मोहबतूं जो अनमोल सरमायो आहिनि। मां सांढे रखंदुमि। बाक़ी
जॾहिं बि सॾु कंदव, जॾहिं बि आवाज़ ॾींदव, सिकंदर विर्क हर सूरत हर हाल में तव्हां सां गॾु हूंदो। वॾी महिरबानी।